अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु थर जे मशहूरु भाॻियो सारो संघार जी। दोस्तों कहाणी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल मिक्स उर्दू सिंधी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों कंहिं ज़माने सिंध ऐं कच्छ जे सरहदी भाङे में सारो संघार नाले हिकिड़ो भाॻियो रहंदो हो, जंहिं वटि बेअंदाज़ चौपायो माल हो। ढॻियनि मेहनि रिढनि ॿकरियुनि ऐं उठनि खां सवाइ हिन वटि कुकड़ियुनि जा बि वलर हूंदा हुआ। संदसि चौपायो माल पहिरिजी हलंदो हो त कोन में रुगो माल ई माल नज़र ईंदो हो। एतिरो चौपायो माल कंहिं बि भाॻे वटि त कोन हो, पर उन वक़्त जे बादशाह वटि बि न हो। सारे संघार के हिकिड़े हंधि टिकाउ कोन हूंदो हो। माल जे सठे सां कॾहिं किथे त कॾहिं किथे, पर जंहिं हंधि बि अची डेरो ॼमाईंदो हो उते पंहिंजो को न को यादगार ज़रूरु छॾींदो हो। जंहिं तला जा कंहिं अहिड़े पाणी जी ढंढ जे पासे में अची माल विहारींदो हो त इहो संदसि नाले सां सॾजण में ईंदो हो, या जंहिं हंधि वथाण करे अची रहियो त इहो संदसि नाले सॾजण में आयो पिए। संदसि अहिड़ा आस्थान सिंध ऐं कच्छ तोड़े गुजरात में मौजूदु आहिनि। तालके उमरकोट नबीसर रोड जे वेझो 4 तलाउ आहिनि, जेके हिन वक़्त बि सालिम हालत में आहिनि, जेके सारे संघार जे तलाउ जे नाले सां सॾिबा आहिनि। इहे तलाउ सावण जी मुद में भरपा आहिनि त भाॻिया माण्हू मालकाए उन्हनि जे आस पास रहंदा आहिनि। ऐं होॾां वरी इंडिया जे जोधपुर इलाइक़े में बि छहूटण जबल ते सारे संघार जा आस्थान आहिनि, जिते वॾा हौज़ ठहियल आहिनि। उन्हनि मां के त अक्सर 12 ई महीना भरियल रहनि था। इहे बि सारे संघार जे नाले सां मशहूरु आहिनि। तालके नगर पारकर में बि वीरा वाह जे वेझो हिकु वॾो तलाउ आहे, जंहिंखे सांगा करे सॾींदा आहिनि। चवनि था त उते बि सारे संघार जा वथाण हुआ। मतिलबु त नारे थर सिंध ऐं कच्छ जे सरहद तोड़े कच्छ में अहिड़ा काफ़ी हंध लभंदा, जेके संदसि नाले सां अॼु बि सॾजनि था। सारे संघार के चौपाए माल जे सुञाणण ऐं उन्हनि जी ख़ासियतनि ऐं बीमारी वग़ैरह जे सम्झण जी कुदरत खां ॾात मिलियल हुई। संदसि उन दानाई जे करे खेसि लक़ब भाॻियनि जो बादशाह चयो वेंदो हो। चवनि था त सभई माल जी ख़ासियत जी ख़बर पवंदी हुअसि, पर केतिरे अरसे ताईं माहे माल खे सम्झी न सघियो, छो त मींहं गर्मी ऐं सर्दीअ खे हिकु जहिड़ो ई करे भाईंदियूं आहिनि। हिकिड़े ॾींहुं अफ़सोस कंदे चयईं त मूंखे ख़बर नथी पवे त मींहं बाहि जी पैदाइश आहिनि या पाणी जी। वसकारे जी मुंद में हिकिड़े ॾींहुं ओघ में अहिड़ो अची थियो जो माण्हू छेणूं सभु पघर में शुम थी विया। हर को साह वारो हैरान परेशान हो। सारो संघार उन हंधि मौजूदु हो, सो ॾिसे त मेंहियूं काढ़े जे साम्हूं बीठियूं आहिनि। उते सारे संघार खे हिकिड़ी अटकल सम्झ में आई, सो धनारनि खे चई त यकदमि छेणनि गॾु करियो। थोरी देरि में छेणनि जो ढिग लॻी वियो। हिन उन ढिग खे बाहि ॾियारी त बि मेंहियूं अची बाहि ते ॻुहाट थियूं। सारो संघार मुंझी पियो, पर पोइ ॾिठऊं त मेंहियूं पेशाब कंदियूं वहंदियूं पियूं वञनि। तॾहिं चवणु लॻो त मूं सम्झो मेंहियूं पाणी जी पैदाइश आहिनि ऐं न ई बाहि जी। हिकु दफ़े सारे संघार के कम सांगे ॿिए मुल्क ॾांहुं वियो, जिते खेसि घणा ॾींहं लॻी विया। उन साल मुल्क में सख़्तु ॾुकार थी पियो। साह वारा बुख मरण लॻा। आख़िर माण्हुनि 20 वसण लाइ अलाह खे सतायो। अलाह जी कुदरत सां अहिड़ो अची मींहुं वठो जो उन में सारे संघार जूं 7 सफ़ा भलियूं ॻोहूं मरी वियूं। सारो संघार बि ॿाहिरां थी वरियो त घस ते पंहिंजो माण्हू मिलियसि।
जंहिंखां ख़बरचार पुछाई उन ॿुधायसि त सख़्तु मींहं वठा आहिनि ऐं तुंहिंजूं 7 जेके भलोर गऊं हुयूं से मरी वियूं आहिनि। ॿुधी चयाई त यार वठा भला आहिनि। उन साल मींहं वसंदा रहिया ऐं सारे संघार जो माल बि मरंदे वियो। तॾहिं बि चई त यार वठा भला आहिनि। सारे संघार खे 2 धीअरूं ऐं 4 पुट हुआ। मरण खां अॻु हिन जॾहिं चौपायो माल वग़ैरह विरायो तॾहिं वॾे पुट खे चई त तोखे हिन मां कहिड़ो माल घुरिजे। पुट चयसि त मूंखे ऊठ ऐं घोड़ा खपनि। वरी ॿिए पुट खां पुछाई जंहिं वरी ढॻियुनि ऐं मेहनि जी घुर कई। ऐं 3 पुट रिढूं ऐं ॿकरियूं घुरियूं। ऐं चौथे पुट चयसि त बाबा तो वटि जेका मोहबत आहे सा मूंखे मिली पवे त आउं माल खे छा कंदसि। चवनि था त समूरो माल पंहिंजे 2 पुटनि खे विराए ॾिनई ऐं चौथों पुट पाण वटि रहाई। ख़ुदा जी कुदरत जो मोहबत वारे पुट वटि माल जा कींझर लॻी विया। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ग़रीब सारे संघार खां ॾस पुछणु आयो त आउं कहिड़ो माल धारियां जंहिंमें बरकत हुजे। सारो संघार उन वक़्तु निंड में सुतो पियो हो। संदसि धीअ उन शख़्स खां ख़बरचार पुछी ऐं उनखे सलाह ॾिनई त वञी रिढूं धार। इहो आवाज़ु वञी सारे संघार जे कन ते पियो त यकदमि उथी धीअ खे चई त अमां इहो ॾस उनखे ॾिजे जंहिंखे पंहिंजी न्याणी हुजे। उन ज़माने में गुजरात इलाइक़े मां महर फिद्दी नाले नदी वहंदी हुई। 1 साल सारो संघार बि गुजरात तरफ़ माल काए वियो ऐं वञी उन नदीअ जे हिकिड़े वॾे ॿेट ते वेठो जिते उहो हमेशह ईंदो वेंदो हो। खेसि नदी जे लहन ऐं चाढ़नि जी चङी तरह तजुर्बो हो। तंहिं करे बेफ़िक्र थी उते वेही रहियो। हिकिड़ी राति इत्तफ़ाक़ सां नदी में पाणी तमामु तेज़ी सां चढ़ियो ऐं सारे संघार समेत काफ़ी माल ॿोड़े हलियो वियो। बाक़ी को अहिड़ो माण्हू कोन बचियो जेको रहियल माल खे काहे नदी मां निकिरे अचे। तंहिं करे जेको चौपायो माल बचियो सो झंग में रही झंगली थी वियो। चवनि था त उन्हीअ में बि महर नदीअ जे भेट में झंगली गऊं मेंहियूं ऐं कुकड़ वग़ैरह अॼु बि नज़र अचनि था जेके माण्हू खे ॾिसियो भॼो वञनि। मालदार ऐं भाॻिया माण्हू अॼु बि खट्टर गऊं या मेंह खे सारे संघार जो कसम ॾींदा आहिनि ऐं ॿियनि हालतनि में बि माल खे सारे संघार जो कसम ॾींदा आहिनि। ऐं धनारनि जो बि यकीन हूंदो आहे त चौपाए माल के सारे संघार जो कसम विझिबो त मस्ती छॾे वेंदो। सारे संघार जो नारो मशहूरु आहे जेको हीरल वाह जे 13 माइल खां उल्हांदी तरफ़ मीर मोहम्मद हाली पोटे जे ॻोठ जे भरिसां ॾाढे आदम जी ॿनी में खुतल आहे। हक़ीक़त में इहो डिघो तारीख़ी पत्थर आहे पर तर जा माण्हू उनखे सारे संघार जो नहरू करे छॾनि था। दोस्तों ही कहानी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त इन वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था के नई अखाणी में, तेसि ताईं ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर। अल्लाह हाफ़िज़।